सल्ली अला नबीना सल्ली अला मुहम्मद सल्ली अला शफीना सल्ली अला मुहम्मद। मेरा दिल बदल दे, मेरा दिल बदल दे, मेरा दिल बदल दे, मेरा दिल बदल दे। मेरा गफलत में डूबा दिल बदल दे, मेरा गफलत में डूबा दिल बदल दे। खुदाया रहमत फरमा दिल बदल दे, खुदाया रहमत फरमा दिल बदल दे। मेरा दिल बदल दे, मेरा दिल बदल दे। सुनूं मैं नाम तेरा धड़कनों में, सुनूं मैं नाम तेरा धड़कनों में। मजा आ जाए मौला दिल बदल दे, मेरा गफलत में डूबा दिल बदल दे। मेरा दिल बदल दे, मेरा दिल बदल दे, मेरा दिल बदल दे, मेरा दिल बदल दे। करूं कुर्बान अपनी सारी खुशियाँ, करूं कुर्बान अपनी सारी खुशियाँ। तू अपना गम अता कर दिल बदल दे, तू अपना गम अता कर दिल बदल दे। मेरा दिल बदल दे, मेरा दिल बदल दे। गुनाहगारी में कब तक उम्र काटूं, गुनाहगारी में कब तक उम्र काटूं। बदल दे मेरा रास्ता दिल बदल दे, बदल दे मेरा रास्ता दिल बदल दे। मेरा दिल बदल दे, मेरा दिल बदल दे, मेरा दिल बदल दे। पड़ा हूँ तेरे दर पे दिल शिकस्ता, पड़ा हूँ तेरे दर पे दिल शिकस्ता। रहूं क्यों दिल शिकस्ता दिल बदल दे, रहूं क्यों दिल शिकस्ता दिल बदल दे। मेरा दिल बदल दे, मेरा दिल बदल दे, मेरा दिल बदल दे, मेरा दिल बदल दे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम सभिनी असांजे ॾिसंदड़नि खे रमज़ान जूं वरी अगेन लख लख मुबारकूं। चो रमज़ान आहे ख़ैर सां। ऐं हिन स्पेशल ट्रांसमिशन में असांजी कोशिशि आहे त इहे दुआऊं, इहे बरकतूं, इहे रहमतूं ऐं जेके बि सिलसिला हलनि था उन्हनि खे वधि खां वधि मेड़े समेटे वठूं। उमेदु कयां थी तव्हां जिते बि हूंदव ख़ुशि हूंदव, आबाद हूंदव, पंहिंजे दुआनि में असांखे हमेशह यादि रखंदा हूंदव। यकीननि इन्हनि ई उमेदुनि सां असां वटि दुनिया क़ाइमु आहे त जेके जिते आहिनि उहे ख़ुशि ऐं आबाद आहिनि, पंहिंजे दुआनि में हमेशह असांखे यादि रखनि था। पंहिंजे हिन सिलसिले खे बरकत रमज़ान में हर रोज़ु जोड़ियूं था ऐं तव्हां सां गॾु अची करे मुलाक़ात कयूं था त हिकु
इन हुअण जो बि अहसासु थिए थो। हीउ जेको रमज़ान आहे, हीउ जेको बरकतूं ऐं रहमतूं खणी असांजे आयो आहे, हिकिड़ो महिमान त आहे, पर महिमान सां गॾु गॾु जेके हीअ बरकतूं असां वटि आयूं आहिनि त असां पंहिंजे घरनि जे अंदरि बि इन्हनि बरकतुनि खे पंहिंजे बचनि सां गॾु, पंहिंजे फैमिली मेंबर सां गॾु जेके रौनकूं महसूसु कयूं था, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अलाह साईं जा लख करोड़ अहसाननि त अलाह साईं वरी हिकु असांखे मौक़ो ॾिनो ऐं परवरदिगार पंहिंजे हिन इबादतुनि जे लाइ, पंहिंजे रहमतुनि जे लाइ वरी असांखे चूंडियो, वरी असांखे मौक़ो ॾिनो ऐं हिन मौक़े सां जेतिरो थी सघे थो त असां हिन रहमतुनि खे पंहिंजे अंदरि वठी अचूं। सो इन जे करे ऐं असां वटि खोड़ सारा महिमान हूंदा आहिनि, तसलसल खे रोज़ु जोड़ींदा आहियूं ऐं खोड़ सारी अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके तव्हां ताईं पहुचंदियूं आहिनि ऐं माशाअल्लाह मूंखे इहा तमामु घणी ख़ुशी थींदी आहे त फ़ोन कॉल जे ज़रिए असांजा ॾिसण वारा जेके आहिनि से प्रोग्राम जे ॾिसण जो बि अहसासु ॾियारींदा आहिनि त असां प्रोग्राम ॾिसूं पिया। उन सां गॾु गॾु असांजे जेके नातख़्वा मौजूदु हूंदा आहिनि उनखे फरमाइशूं कंदा आहिनि, पाण बि नातो ॿुधाईंदा आहिनि, त उन सिलसिले खे गॾु जोड़ींदासीं। तव्हां ज़रूरु असांखे जल्दी सां पंहिंजे प्रोग्राम में फ़ोन कॉल करे सघो था ऐं पाण बि का नात ॿुधाए सघो था ऐं को सुवाल बि करे सघो था, छो जो असां जेके मुअज़्ज़िज़ महिमान मौजूदु हूंदा आहिनि उन्हनि खां खोड़ सारा नॉलेज जे हवाले सां जेका हूंदा आहिनि इस्लामी कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं, कुझु अहिड़ियूं चंद बारीकियूं हूंदियूं आहिनि जेके हमेशह शेयर कंदा हलंदा आहियूं, जेके असां ऐं तव्हां ताईं पहुचणु तमामु ज़रूरी हूंदियूं आहिनि। त हर साल इहा ई कोशिशि हूंदी आहे, हिन साल बि ईअं ई आहे ऐं अॼु वैसे बि हूअं सभिनी खे ख़बर आहे त 3 रमज़ान मुबारक आहे ऐं हिन वक़्तु असां वटि बीबी फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जो योम विसाल आहे अॼु ऐं अॼु ख़ासि ॾींहुं आहे। हिन ॾींहं में बि खोड़ सारियूं इबादतूं आहिनि, खोड़ सारियूं दुआऊं आहिनि जेके ख़ासि दिलि चवंदी आहे त वेही करे इबादतुनि जे ज़रिए पंहिंजे बचनि खे बि सेखारियूं ऐं पाण बि उनखे ज़रूरु कंदियूं। हिन वक़्तु असां वटि हिकिड़ा महिमान मौजूदु आहिनि जिन सां असां ॻाल्हि ॿोल कचहरी पंहिंजी शुरू कंदासीं ऐं अब्दुल ख़ालिक़ क़ादरी साहिबनि असां वटि ऐं उन्हनि सां असांजी कचहरी आहे। मूं वरी स्टार्ट में चयो त अॼु नात बि पढ़ां ऐं थोरो तव्हां सां कुझु हर रोज़ु मतिलबु कुझु न कुझु नवाणो हुजे, कुझु उहा चेंजिंग हुजे जेका रमज़ान जे हवाले सां रौनक खे दुआला करे। अस्सलाम वालेकुम जलाल साहब, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो त बि सही आहे। तव्हांखे बि रमज़ान जी मुबारकूं हुजनि ऐं माशाअल्लाह ॾिसो पिया रौनकूं आहिनि, सभु आहे ऐं पाबंदियूं बि घणियूं आहिनि। इन हवाले सां सोशल डिस्टेंस बि आहे ऐं गॾु गॾु वरी असां वटि इबादतुनि जी बि तमामु घणी जेको सिलसिलो उहो आहे जेको घरनि जे अंदरि महदूद थी वियो आहे ऐं घणियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके तव्हां माशाअल्लाह ॿाहिरि ॾिसो था मदरसनि में ऐं मस्जिदुनि में जेको सिलसिलो हले थो उन हवाले सां बि तव्हां आगाह कंदा त छा आया माण्हुनि खे तव्हां वाक़ई एतिरो पाबंद ॾिठो आहे जेके ॻाल्हियूं हलनि थियूं या जेको सिलसिलो हले पियो? नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह निहायत मेहरबान बाजार जे नाले सां शुरू जे पंहिंजी कुदरत कामिला सां हिन काइनात खे वजूद अता फ़रमायो ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं अल्लाह तबारक व तआला मख़लूक़ात पैदा फ़रमाई ऐं इंसान ऐं जिन्नात जी हिदायत जे लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालहू लॻभॻि 1,24,000 अंबिया किराम मोकिलिया ऐं सभिनी खां आख़िर में पंहिंजे आख़िरी नबी हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा जनाब अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पैदा फ़रमाई। असां ते वॾा अहसान अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा जो असांखे पंहिंजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत में पैदा फ़रमाई, जिन जे सदक़े में असांखे रमज़ान मुबारक जूं बाबरकत साअतूं घणियूं नसीब थियूं आहिनि। ही कुदरत जी मंशा आहे, मर्ज़ी आहे हुनजी त कॾहिं कंहिंखे शिफ़ा ॾे, कॾहिं बीमार करे, कॾहिं बीमारियूं आणे। इहे अदवार मुख़्तलिफ़ औक़ात में ईंदा रहिया आहिनि, इहा नई ॻाल्हि न आहे, पर इन में ईअं आहे त इंसान खे समझदारीअ मां कमु वठणु घुरिजे। छो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जॾहिं ताउन जे बारे में इरशाद फ़रमायो, जॾहिं आई पाण फ़रमायो जेकॾहिं ताउन वारे कंहिं शहर में ताउन आयल हुजे त तव्हीं ओॾां न वञो ऐं जेकॾहिं तव्हीं ताउन में हुजो त तव्हां बि ॿाहिरि निकिरी करे कॾहिं न वञो। यानी हीअ बि नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो आम लफ़्ज़नि में जीअं करम थी न चइजे थो ईअं ई पाण खे हिकिड़ो सिक्योर करणु आहे त जेकॾहिं पाण मर्ज़ वारे इलाइक़े में आयो त तव्हीं न वञो, जे मर्ज़ वारो इलाइक़ो आहे तव्हीं ओॾे न वञो। त हीअ नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम असांजी अॻे ई रहनुमाई फ़रमाए छॾी आहे। जैसे थी तालुक़ु आहे मदारिस जो, स्कूल्स जो ऐं मुख़्तलिफ़ तालीमी इदारनि जो, त उन्हनि खे त कॾो की मोकल थी चुकी आहे, पंहिंजे घरनि में आहिनि अरसे खां वठी आहे। बाक़ी मसाजिद में 5 माण्हू या 4 माण्हू नमाज़ूं पढ़नि था, बाक़ी नमाज़ूं घरनि में पढ़नि था। सो जॾहिं हालात अहिड़ा आहिनि त पोइ उनखे हर शइ तॾहिं ठहंदी आहे जॾहिं वक़्त जे मुनासिबत सां हलियो। तंहिंजे करे गवर्नमेंट जी तरफ़ां जेका पाबंदी आहे मसाजिद में उहो सिलसिलो न आहे जेके अॻे रमज़ान में रौनकूं हूंदियूं, मस्जिदूं आबाद हूंदियूं। मौला अली करमल्लाहु करीम जन जॾहिं गुज़रिया मस्जिद जे भर में त ॾिठूं त मस्जिद आबाद हुई, त पाण फ़रमायूं त अल्लाह तबारक व तआला हज़रत उमर फारूक खे आबाद रखे जीअं असांजे मस्जिदुनि खे आबाद कयो आहे, तरावी जी नमाज़ जमात क़ाइमु कराए। मगर हाणे हालात अहिड़ा आहिनि, अलाह कंदो
जल्दी असांजूं मस्जिदूं आबाद थींदियूं, इंशाअल्लाह, मर्ज़ मां बिल्कुलु, छुटकारो मिलंदो बिल्कुलु, ऐं इंशाअल्लाह ऐं असां वरी बिल्कुलु में को शक न आहे, उम्मीद ते दुनिया क़ाइमु आहे, रब्बुल आलमीन आहे हू पंहिंजे जेको पंहिंजे बंदनि ते हर पल रहम करण वारो आहे, जेको एतिरे जहान खे हलाए। ॾिसो मञूं था त कई हज़ारे तादाद में माण्हू एतिरा जेके इफेक्टिव थिया आहिनि, उन्हनि ताईं इन वायरस जो मसइलो, इहे सभु शयूं आहिनि पंहिंजे जॻह, जेका हक़ीक़त आहे उनखे एक्सेप्ट कयूं था, लेकिन उन खां अलावा हुनजो जेको रहम आहे सो बि गॾु हले थो। केतिरा सारा माण्हू एहतियात थी विया आहिनि, केतिरा सारा माण्हू शिफ़ा मिले थी, आज़माइश आहे। कुछ माण्हू इन शइ खे ज़िद में वठनि था पिया त न असां घुमंदासूं, असां निकिरंदासूं। कुझु नौजवान जी तव्हां इहो ॿुधो हूंदो त बाबा केतिरे ताईं घर में रहूं, कुझु घुमणो आहे फिरणो। बाबा घुमण फिरण खां पाबंदी न आहे, मसइलो तव्हांखे सिक्योर कयो थो वञे मर्ज़ खां। ॾिसो एहतियात जेको आहे न उहो हमेशह नुक़सान खां बहितर हूंदो आहे। असां बाद में कंहिं नुक़सान जे तरफ़ हलिया था वञूं अलाए, पोइ बाद में चओ त अड़े करे वेही रहंदा आहियूं न उन टाइम त असां चवंदा आहियूं अड़े यार जे अगरि थोरो हीअं करे वठूं हा त ॾाढो बहितर आहे। ईअं न करणु, इहो ई असांखे जेको काश जो वर्ड हूंदो आहे, कॾहिं असां अड़े जो हिकिड़ो वर्ड्स यूज़ कंदा आहियूं त उन टाइप जूं शयूं जेके हूंदियूं आहिनि असांजी ज़िंदगीअ लाइ तमामु घणियूं पोइ अफ़सोस में रुॻो शामिलु थींदियूं आहिनि, ॿियो कुझु बि न आहे हूंदो। हीअ एहतियात बि असांजी ज़ात जे लाइ आहे, हीअ जेको फ़ाइदो ॾींदो सो बि असांखे ॾींदो। के ॾिसो अगरि हुकूमत कंहिं क़िस्म जो को इक़दाम खणे थी त डेफिनेटली उहो असांजे फ़ाइदे जे लाइ, त असां उनखे नेगेटिव न वठूं, उनखे असां पॉज़िटिवली वठूं, बल्कि असां ॿियनि खे बि चई सघूं था त तव्हां बि एहतियात करियो। ऐं अगरि ॾिसो हिन वायरस जा कुझु अहिड़ा इशूज़ आहिनि जिन जी का ख़बर न आहे, सिम्टम्स छा आहिनि, कहिड़े माण्हू खां कीअं कहिड़े हद ताईं लॻे थो, ऐं का बि लॻंदड़ बीमारी हूंदी आहे उनजे लाइ हमेशह इहो एहतियात हूंदो आहे त उन में थोरो डिस्टेंस हुअणु खपे ऐं उन खां पंहिंजे पाण खे बचायो। उन खां अलावा ॿिए क़िस्म जी का बि ज़बरदस्ती न आहे हूंदी। बहरहाल हीअ त मौज़ू ऐं जेके इशूज़ आहिनि अॼुकल्ह माहौल सां हलनि था, तंहिंजे करे असांजी ज़िंदगी ॾाढी मुतासिर थी आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त उनजे करे सबक़ बि घणो आयो आहे, घणियूं शयूं आहिनि जेके पंहिंजी पंहिंजी जॻह ते नॉर्मल बि थी वियूं आहिनि, जेके ईअं ई हुअणु खपनि, हा ईअं ई थियनि पियूं। पोइ आहिस्ता में बि ज़िंदगी वॾो हिकु उस्ताद आहे, हर हिकु लम्हो, हर हिकु वक़्तु, हर हिकु ॾींहुं इंसान खे सम्झाए थो त उन मां सबक़ हासिल करणु। बिल्कुलु, हिन में कोई शक न आहे। ऐं बहरहाल उलमा साहब सां बि असांजी कचेरी हले पई न, तूबा हाशमी भी असां गॾु वेठी है, तमाम बेहतरीन नात ख़्वां, हमारे बहुत अच्छी नात ख़्वां हमारे साथ बैठी। मैं सिंधी में बोलूँगी तो फिर कहेंगे अल्लाह शैला बाजी कुछ बोल रही है लेकिन मुझे पता नहीं क्या कुछ समझ आया नहीं आया, तो वो हमारे साथ हैं। इनको भी हम कहेंगे कि हमें हमदो नात से कुछ माशाल्लाह से दो चार करें। और साथ ही कॉल भी है, कॉल आहे वठी थी वठां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, अजी रमज़ान मुबारक हो। खैर मुबारक अदा, बिल्कुल तव्हांखे बि रमज़ान जी मुबारक हो। केर सां गॾु आहे? हां टंडो लियार खां अब्दुल गनी थो ॻाल्हायां जी तव्हां सां। अच्छा अच्छा, अदा टंडो अलायर में सभु ख़ैर लॻो पिया, तव्हां ठीकु आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, टंडो लियार में ख़ैर ख़ैरत आहे, तव्हां ख़ुशि आहियो? अल्लाह जा एहसान, अल्लाह जा एहसान, बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह। अजी असां हिकिड़ी नंढी रिक्वेस्ट तव्हां करणी आहे, अगरि तव्हां काइंडली मञो त। अदा हुकुम कयो भाउ, ॿुधायो। अजी असांजो कई तव्हां यार नात पढ़ी माशाल्लाह तमामु सुठी पढ़ी, महिरबानी दा महिरबानी। इन जी असांजी रिक्वेस्ट जीअं तव्हां सां गॾु हिकिड़ी अदी वेठी आहे न, जी जी निकाब कयो। हा हा अदी तूबा तव्हां ईअं पढ़ो करे निकाब करे नात पढ़ो त माशाल्लाह ज़रूरु, तमामु बहितरीन बिल्कुल 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 आऊँ अमल कंदसि इंशाल्लाह ताला। लख थोड़ा बात तव्हांजा। जी आप हमें हम सुनाएंगी, तो मैं भी इंतज़ार में हूँ काफ़ी देर से, तो आप बिस्मिल्लाह करें। सल्ली अला नबीना सल्ली अला मुहम्मदिन सल्ली अला करीमिना सल्ली अला मुहम्मदिन। हाज़िर हैं तेरे दरबार में हम, अल्लाह करम अल्लाह करम, हाज़िर हैं तेरे दरबार में हम, अल्लाह करम अल्लाह करम, देती है सदा ये चश्मे नम, अल्लाह करम अल्लाह करम। जिन लोगों पे इनाम तेरा
जाए भरम अल्लाह करम अल्लाह करम अल्लाह करम अल्लाह करम। और हर साल तलब फरमा मुझको, हर साल वो शहर दिखा हमको, हर साल वो शहर दिखा हमको, हर साल करे हम तवाफ़े हरम अल्लाह करम अल्लाह करम। हाजिर है तेरे दरबार में हम अल्लाह करम अल्लाह करम। माशाल्लाह माशाल्लाह, क्या बात है, माशाल्लाह, बहुत बेहतरीन जी। साथ ही हमारे पास हमारी बहुत बेहतरीन शेफ़, इतनी अच्छी हमारी प्यारी, पता नहीं कहाँ गुम होती हैं, कभी कभी तरह बातें मैं करती हूँ तो इधर उधर कहती हैं हाँ अच्छा शैला मेरी बात कर रही हैं तो सरवत हमारे साथ होती हैं। सरवत की रेसिपीज माशाल्लाह बहुत कमाल की होती हैं। थैंक यू सो मच। और अस्सलाम वालेकुम सरवत, कैसी हैं आप? ठीक ठाक? मैं बिल्कुल तबीयत सही है आपकी? अल्हम्दुलिल्लाह। कैसे माशाल्लाह रोजे जा रहे हैं आपके? माशाल्लाह बिल्कुल परफेक्ट और अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह फैमिली कैसी है? माशाल्लाह बिल्कुल वो भी ठीक आपको मेरी तरह मिस करती होगी जिस तरह मैं घर पे नहीं होती तो अफ्तार के टाइम पे बिल्कुल बच्चे याद करते तो वो कहते हैं कि आप लोग तो चले जाते हैं, आप अपने अफ्तार को बड़ी रौनकें लगा रहे होते हैं और हम आपको यहाँ पे मिस कर रहे होते हैं। वाकई लोग हमारे, हम जिस तरह से अपने रोजा कर रहे होते हैं, इतना माशाल्लाह एंजॉय कर रहे होते हैं, नातों को इतने मसरूर होते हैं, तो ये लोग इसको मिस करते हैं। हाँ जाहिर सी बात है, बिल्कुल, जैसे में कोई शक नहीं है। और साथ ही हमारे पास बहुत अच्छे अच्छे स्पॉन्सर भी हैं जो सरवत ने बड़ी रश लगाई हुई है वहाँ पे। जी जी बिल्कुल, दुकान लगा लिया हमारे प्यारे प्यारे से स्पॉन्सर्स की हमने। तो हमारे जो आज के पहले स्पॉन्सर हैं जी, वो इग्लू होममेड पराठा बनाने वाले हैं, बहुत ज़बरदस्त से इनके पराठे हैं, तो आपने इनको बिल्कुल मिस नहीं करना, सहरी में ज़रूर ट्राई करना है। हमारे जो सेकंड स्पॉन्सर हैं वो है जी सैलानी फूड इंडस्ट्रीज़, तो इनके जो मसाले हैं वो बहुत ज़बरदस्त हैं, हम अपनी रेसिपीज़ जो हैं इन्हीं के ताउन से बना रहे हैं, तो आपने भी ज़रूर ट्राई करनी है। बहुत ही ज़बरदस्त दस्तरखान सज जाता है इनके ताउन से हमारा। हमारे जो थर्ड स्पॉन्सर है जी वो हैं रूह अफ़ज़ा राहत जहाँ, मशरूब मशरक़ रूह अफ़ज़ा राहत जहाँ रूह अफ़ज़ा। एंड द फोर्थ स्पॉन्सर इज़ एनेक्स, जो बनाए आपकी ज़िंदगी को आसान। तो ये है हमारे स्पॉन्सर। तो मैं अब डिश बता देती हूँ आपको। अच्छा, रूह अफ़ज़ा मेरे लिए, बाकी सारी चीज़ें आपके लिए। नहीं, इसमें तो लड़ाई हो जाएगी, इसमें लड़ाई हो जाएगी, तो मेरा भी बहुत फेवरेट है। मैं समझी कि बस मेरा ही फेवरेट है। नहीं, रूह अफ़ज़ा तो देखिए रौनक है ना ये, जाहिर सी बात है। और सबसे अच्छी इसकी जो बात है ना, जो मुझे बहुत ज़्यादा इसको ख़रीदने में मुझे तक़वियत देती है और बहुत सुकून मिलता है, वो ये कि इसका जो भी अमाउंट है वो वक्फ है पाकिस्तान के लिए। हाँ बिल्कुल हकीकत है। और साथ में इसका जो टेस्ट है वो अभी तक कभी कोई डिफरेंस नहीं आया, कोई बीट नहीं कर सकता, किसी बीट नहीं कर सकते। और साथ में कितने भी आप मशरूब और यूज़ करते हैं कुछ भी होगा, लेकिन उसके टेस्ट में से तो थोड़ा सा खट्टा सा होता है, कुछ मतलब टेस्ट में कुछ ना कुछ डिफरेंस होता है। और भी लाल शरबत खास जो ना बड़ा अलग होता है, और भी लाल शरबत आए मार्केट में, लेकिन बचपन से पसंद है यार, बचपन से बिल्कुल एक ही जैसा टेस्ट है, वही फ्लेवर, वही चेंज नहीं आया इसके। अच्छा, आज की जो आप रेसिपी बना रही है वो क्या है? वो हम बना रहे हैं बहुत ज़बरदस्त दिल्ली का चिकन पुलाव। ओहो, आज मतलब पुलाव खाने को मिलेगा? हाँ जी, कल हमारे एक गेस्ट आए हुए थे, उन्होंने मुझे मशवरा दिया, उन्होंने बोला कि हमारे सिंध में जो है, मुझे थोड़ी रिवायतें कम पता है, उन्होंने मुझे बताया सिंध तो पूरा है। हाँ जी, मतलब अंदरूनी सिंध में ऐसा होता है कि हम लोग अफ्तार के साथ साथ डिनर भी कर लेते हैं। अच्छा, नजफ भाई की बात कर रही हैं? जी जी बिल्कुल। अच्छा, नजफ ही देसरी बहनी हुआ है, पुलाव बचाया हुआ है। तो उन्होंने मुझे बोला डिनर भी करते हैं हम लोग ना साथ साथ, तो वो बहुत अच्छा रहता है कि डिनर। तो मैंने कहा चले फिर डिनर के लिए भी कोई डिश बना ले, क्योंकि अफ्तार की हमने 2 डिशें बना ली, तो हमने पुलाव का एक ज़बरदस्त सी रेसिपी लेके आए, बिल्कुल डिफरेंट है। इंशाल्लाह मेरी बहनें ट्राई करेंगी तो बहुत खुश होंगे, उनके हस्बैंड भी। तो उनमें आप क्या क्या इंग्रेडिएंट्स यूज कर रही हैं? अच्छा, मैं रेसिपी पर कंटिन्यू। हाँ बिल्कुल, थोड़ा थोड़ा कुछ बताएं। मैं आपकी तरफ जरा इसलिए गौर से देख रही हूँ, पुलाव बन रहा है तो बड़ी इंटरेस्टेड होती हूँ। अच्छा जी, मैं 1 kg की जो है रेसिपी बता रही हूँ, 1 kg चिकन पुलाव की रेसिपी बता रही हूँ आपको। अगर इससे ज़्यादा बनाना है तो मेरे इंग्रेडिएंट को आप डबल कर लीजिएगा, ठीक है जी। 1 किलो हमने ले लिया है विद बोन चिकन का गोश्त, ठीक है। इसके अलावा हमने 1 किलो ही चावल लेने हैं। चावल डिपेंड करता है कि आप कौन से ले रहे हैं, वैसे आप इसके अंदर जो बासमती चावल बहुत ज़बरदस्त लगते हैं,
तो 1 kg जो है बासमती हमने चावल ले लिए हैं। इसके अलावा सौंफ, साबित धनिया तकरीबन 4 टेबलस्पून मैंने इसमें डाला है और 2 टेबलस्पून मैंने इसके अंदर सौंफ डाल दी है, ठीक है जी। और इसके अलावा तकरीबन हमने इसके अंदर 8 ग्लास पानी डाल दिया है और हमने चिकन डाल के इसको उबालने के लिए रख दिया है। इसके अलावा हम इसमें डालेंगे जी नमक हस्बे जायका और जी ऑल स्पाइसेस, साबित ऑल स्पाइसेस मतलब जितने भी गरम मसाले साबित हैं वो जाएंगे इसके अंदर। तकरीबन 3 से 4 अदद लौंग जाएंगी, 4 से 5 अदद काली मिर्च जाएगी और जी ये जो तेज़पात होता है इसके 1-2 आप बंद डाल दीजिए और सिनेमन स्टिक्स जो होती हैं, इसको उर्दू में क्या कहते हैं, थोड़ा सा मैं कंफ्यूज, ये दालचीनी है ना? दालचीनी, यस, सिनेमन स्टिक मतलब दालचीनी। जहन से निकल गया खुदाया, ये लड़की जो है बिल्कुल मेरे दिमाग से निकल गया। सिनेमन स्टिक्स मुझे याद थी। तो ये हम तकरीबन 1 से 2 अदद इसमें डाल देंगे। इसके अलावा दही हम तकरीबन आधा कप इसमें यूज़ करने वाले हैं और जी तेल हम तकरीबन 1 कप यूज़ करेंगे, इसलिए क्योंकि पुलाव जो है वो थोड़ा सा ऑयली होता है तो मज़ा देता है, अगर वो खुश होता है ज़्यादा तो खुश चावल हो तो फिर अच्छे नहीं लगते, हलक में अटकते हैं। चलें आप भी बताइएगा और बनाइएगा भी साथ ही साथ में। मेरे पास ब्रेक का वक्त हो चाहता है तो ब्रेक वठूं था असां, ब्रेक खां पोइ वरी असां मिलूं था बरकत रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन में। जी एक दफ़ो ॿीहर भलीकार सभिनी खे असांजी स्पेशल ट्रांसमिशन में बरकत रमज़ान में। ऐं असांजो प्रोग्राम उमेद कयां थी तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो हूंदो ऐं हिन प्रोग्राम जी ट्रांसमिशन में तव्हां पाण बि जेको सो प्रोग्राम शामिल थी सघो था कॉल करे, ऐं कॉल जे ज़रिए त कहिड़े बि शहर खां कहिड़ी बि किथे बि वेठल आहियो, का बाउंड्री न आहे, कंहिं क़िस्म जी का पाबंदी न आहे, त हुन में तव्हां जल्दी सां कॉल कयो। अगरि तव्हां पाण का नात ॿुधाइणु चाहियो था या कहिड़ी सुठी ॻाल्हि रमज़ान जे हवाले सां शेयर करणु चाहियो था त ज़रूरु शेयर करे सघो था। काफ़ी देरि खां असां गॾु उलमा मौजूदु आहिनि अब्दुल ख़ालिक क़ादरी साहिबु, ऐं उन्हनि सां रमज़ान जे फज़ीलत जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल हले पई ऐं मुख़्तसिरिफ़ हिन वक़्त जेके हालात आहिनि उन ते असां थोरो ज़िक्र फ़िक्र कयो। पर जेके असां वटि ज़कात ऐं ख़ैरात जे हवाले सां जेके हलनि था त रमज़ान में हिननि ॾींहंनि में जेको आहे सो मदद आहे करणी, अगरि उहे पहिरियनि ॾींहंनि में कजनि या घणा जेके माण्हू इंतज़ारु कंदा आहिनि त असां आख़िरी अशरे में मदद कंदासीं, त ख़ासि करे हिन वक़्तु जेका कंडीशन मुल्क जी आहे सा इहा थी चए त हिन वक़्तु ई असांखे उन्हनि जी मदद करणु खपे। चलो मदद करण जो त को वक़्तु हूंदो न आहे त उनजे करे माण्हू शायदि सोचंदा उन्हनि जवाबु तव्हांखां मां वठां थी, पर कॉलर बि असां वटि आया आहिनि कुझु, त उन्हनि जी कॉल रिसीव कयो था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कहिड़ा हाल आहिनि अंकेला? हा अल्लाह जे एहसान मां ठीकु आहियां। जी केरु असां गॾु? जी मां सीरत फ्राम कश्मीर। अदी सीरत कहिड़ा हाल आहिनि? ठीकु ठाक, तबियत सही आहे तव्हांजी? जी अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। तव्हां कीअं आहियो? तव्हांजी पूरी टीम कीअं आहे? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा बिल्कुलु एहसान आहिनि, मालिक जा करम लॻा पिया आहिनि। जी माशाअल्लाह प्रोग्राम तमामु बहितरीनु आहे। लख थोरा आदि लख थोरा पसंदि अचे पियो तव्हांखे प्रोग्राम। असांजे लाइ इहा ई मतिलबु वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त असांजी टीम महिनत करे थी ऐं तव्हांखे प्रोग्राम पसंदि अचे थो। तव्हांखे ॿुधाईंदसि। हा ज़रूरु ज़रूरु, बिल्कुलु ॿुधायो, बिल्कुलु ॿुधायो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। आहे आहे याद तेरी हर पहर में जो रोज मदीने शहर में जाते जाते साईं घुमियो आ रहमत जो उते मींहं वसियो आ। उहो शहर ॾिसूं उहो मुल्क ॾिसूं पल पल था रहूं इन फिक्र में जंहिंजो रोज़ मदीने शहर में। मक्को मदीनो शहर बेचारा माण्हू उतां जा भागन वारा। हर हर था ॾिसन दीदार था कनि, हर हर था ॾिसन दीदार था कनि। साओ रोज़ो अदिल जे नज़र में जंहिंजो रोज़ो मदीने शहर में। मोला ॾेखारे मुल्क प्यारो मां बि आहियां तो भागन वारी। ओ चल मां बि वञा ऐं शादिया बि हले, चल मां बि वञा ऐं शादिया बि हले। हूंदो केॾो मज़ो उन सफ़र में जंहिंजो रोज़ो मदीने शहर में। आहे याद तेरी हर पहर में जंहिंजो रोज़ो मदीने शहर में।
सुभान अल्लाह आदि सीरत लख थोरा तव्हांजा आदि शाज़े जे लाइ तव्हां रमज़ान जे हिन भलारे महीने में दुआऊं करे नाला वठी करे माशाल्लाह नातो पढ़ो था त पोइ माना तव्हांजा बेड़ा पार आहिनि इन में कोई शक न आहे। जीअं त ख़ालिक तव्हां खां मुंहिंजी सुवाल कयो त उहे जेके माण्हू चाहिनि था त असांजी केरु अची मदद करे ऐं जे मूं कल्ह बि इहा ॻाल्हि कई त सफ़ेद पोश माण्हू हूंदा आहिनि ॾाढा हिजाब वारा हूंदा आहिनि पंहिंजे पाण खे कॾहिं बि कंहिंजे साम्हूं हथु टंगण जे लाइ न आहिनि सोचींदा ऐं कॾहिं बि उन्हनि में इहा हिमत बि न हूंदी आहे त असां पंहिंजी मजबूरी कंहिंखे ॿुधायूं त उन्हनि जी मदद हिन वक़्तु कजे पर कहिड़े तरीक़ेकार सां कीअं माण्हू उनखे आसानी सां करे सघनि था। ऐं ख़ासि तौरु असां चवंदा आहियूं त ज़कात ॿुधाए करे ॾिजे त भाई हीअ ज़कात आहे हीअ ख़ैरात आहे कंहिंजी मदद आहे अगरि बग़ैर ॿुधाए कंहिंजी मदद कजे त मुंहिंजे ख़्याल में तव्हां छा चवंदा? ॾिसो इहो ज़कात ॿुधाए ॾियण मां मुराद इहा हूंदी आहे जेकॾहिं तव्हांखे इदारे खे ॾियो था मस्जिद जे छो त ज़कात जेका आहे उहा मस्जिद में इस्तेमालु न आहे थींदी जेकॾहिं उनखे इदारे खे ॾियो था उनखे ॿुधाइणु ज़रूरी हूंदो आहे ताकी हू मस्जिद में इस्तेमालु न करे उहा ज़कात जेका आहे उहा ग़रीब मिस्कीन जो हक़ हूंदो आहे उन ताईं पहुचाई वञे त ग़रीब खे ॾियण महिल को बि ज़रूरु न आहे त उनखे चइजे ज़कात आहे ऐं उनखे ईअं चओ त हीअ तव्हां लाइ तोहफ़ो आहे ऐं दिलि में अल्लाह तबारक व ताला जल जलालु सां मुखातिब थी करे अर्ज़ु करे मुंहिंजा पाक परवरदिगार मां तुंहिंजी रिज़ा जे ख़ातिर तुंहिंजे तरफ़ां मूं ते जेका वाजिब थी ज़कात उहा अदा करे रहियो आहियां तुंहिंजे बानी खे मदद करियां थो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो फरमान मफ़हूम इंतर आहे त तव्हांजा वेझा माइट तव्हांजी भेण तव्हांजी भाउ जेके तव्हांजे ग़ैर किफ़ालत आहिनि किफ़ालत में न आहिनि भेण भाउ या अम्मा जा भेण भाइर या बाबे जा भेण भाइर उहे ग़रीब आहिनि त पहिरीं उनजी मदद करियो त अल्लाह तबारक व ताला जल जलालहू जेकॾहिं तव्हां पंहिंजा ग़रीब हक़दार हुजनि तव्हांजा पंहिंजा माइट ऐं तव्हां ॿियनि खे ॾियो त अल्लाह ताला खे तव्हांजे इन सदक़े जी का बि ज़रूरत न आहे। सभ खां पहिरीं असांखे इहो ॾिसणो आहे जेके सरंदी वारा आहिनि पैसे वारा आहिनि त हू पंहिंजी ज़कात फितरो हींअर वक़्तु आहे सॼो लॉकडाउन लॻो पियो आहे धंधा कारोबार बंदि थी विया आहिनि ग़रीब मिस्किन परेशान आहिनि तव्हांजे बक़ौल जेके सफ़ेद पोश आहिनि हू घबराईंदा आहिनि कंहिंखे कुझु चवंदे त तव्हांखे असांखे घुरिजे जेके सरंदी वारा न आहिनि चवंदा वीचारा हीअं बोर्ड जेका आई 2010 में त बि उहे लाइन में कोन पिया लॻनि हींअर बि जेकी हालात लॻा पिया आहिनि पूरी दुनिया परेशान इफेक्टेड आहे रुॻो पाकिस्तान न आहे त सरंदी वारनि खे घुरिजे त पंहिंजी ज़कात हूअं बि कहिड़े महीने में जिते 12 महीना पूरा थियनि था उते ॾियणी आहे पर रमज़ान शरीफ़ में ॾियण सां उनजो अजर वधी वेंदो आहे सवाबु वधी वेंदो आहे ऐं अव्हांजी रक़म सां जेकॾहिं को रोज़ो इफ़्तार करे थो त रोज़े जो सवाबु अव्हांखे मिलंदो अव्हांजी रक़म सां जेकॾहिं को सहरी करे थो सहरी जो सवाबु मिलंदो ऐं रमज़ान महीनो ई अल्लाह तबारक व ताला जी रहमत ऐं बरकतुनि जो महीनो आहे इन में त वधीक ज़कात खां बि वधी करे जंहिंखे अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾिनी आहे रखो न जेतिरी बि जेका मदद करे सघनि था। हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात अक़दस अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे जॾहिं अची करे पुछा कयूं त हिकिड़ो जानवर ज़बह करण खां पोइ फरमायूं त छा बचियो आहे उन ॿुधायो त हीउ गर्दन जो गोश्त बचियो आहे बाक़ी समूरो ख़ैरात थी वियो। सांजन फरमायो त गर्दन जो गोश्त न सॼो जेको गोश्त आहे उहो बचियो आहे सवाइ गर्दन जे गोश्त जे मतिलबु इहो थियो त जेको अल्लाह जी राह में ॾिनो वियो तव्हां लाइ उहो ई बचियो आहे जेको तव्हां हिते खाधो उहो तव्हां लाइ बचियो न उहो तव्हां ज़ाया करे छॾियो। तव्हां केॾा बि मालदार आहियो पैसे वारा आहियो तव्हांजो माल तव्हांजे रूह जेतिरे ताईं जिस्म जे अंदरि मौजूदु आहे तेसी ते तव्हांजे कम जो आहे जीअं रूह जिस्म मां निकिरी वियो तव्हांजो माल तव्हांजी मिल्कियत तव्हांजो इमलाक कुझु बि कम जो न आहे तव्हांजो उहो कम जो आहे जेको ग़रीबनि जी तव्हां मदद कई बेवाहनि जी मदद कई मिस्किननि जी मदद कई माइटनि जी मदद कई। सही ॻाल्हि। अच्छा त ख़ाली तव्हांखां ज़रूरु मां हिकिड़ो इहो सुवालु मतिलबु पंहिंजे ॾिसण वारनि जे लाइ पुछणु चाहियां थी त रमज़ान जो जेको हीउ पहिरियों अशरो आहे उन जी जेका ख़ासि इबादतूं कहिड़ियूं आहिनि उन हवाले सां असां ॾिसण वारनि खे ज़रूरु कुझु नॉलेज ॾियो था। ॾिसो पूरो रमज़ान ख़ासि आहे रमज़ान जी हर हिकु साथ ख़ासि आहे रमज़ान जी सहरी ख़ासि आहे रमज़ान जो इफ़्तार ख़ासि आहे बस ही रहमत जो महीनो आहे रहमत जो अशरो आहे इन जे करे रहमतुनि जी दुआ घुरणु घुरिजे ऐं इंसान खे पंहिंजी तबियत में बि रहमत वारो उनसर पैदा करणु घुरिजे रहम करणु घुरिजे बाननि ते त जीअं रब तबारक व ताला बाने ते रहम करे हीउ रहमतुनि जो अशरो आहे अशरो ॾहाके खे चइबो आहे इन में अल्लाह तबारक व ताला जी रहमत जेका आहे उहा जोश ते हूंदी आहे बाने खे बि घुरिजे त पंहिंजे अंदरि अल्लाह तबारक व ताला जो बंदो हुजण जो सबूत ॾींदे पंहिंजे अंदरि रहमतूं पैदा करे त बाननि ते रहम करे ऐं पंहिंजी औलाद ते रहम करे पंहिंजी घरबातियुनि ते रहम करे पीउ माउ ते रहम करे ऐं रहमतुनि जो पंहिंजे अफ़आल मां इज़हार करे मतिलबु चवण मक़सदु पंहिंजे अंदरि अख़लाक ऐं नरमी पैदा करे ऐं जीअं त पंहिंजे माना जीअं हाणे हिन वक़्तु वरी इहो आहे जो लॉकडाउन जे करे सभु माण्हू घरनि में मौजूदु आहिनि त पंहिंजे बचनि खे पंहिंजे घर जे फैमिली मेंबर्स खे सुठी तरबियत इहो आहे त इंसान हिकिड़ी बनावटी तबियत जेका आहे उहा चंद लम्हनि जे लाइ ठाहे सघे थो
मगर जॾहिं 24 कलाक कंहिं हिकिड़ी जाइ ते रहे त उनजी बनावट ख़तम थींदी, रियलिटी अची वेंदी बिल्कुलु आहे। हक़ीक़त त जॾहिं माण्हू घर अचे थो न, पहिरीं त हिकिड़ो एटीट्यूड अहिड़ो हूंदो आहे आमतौर ते दोस्तनि सां जो तव्हां महसूसु कंदो त वॾो ख़ुशि अख़लाक, पर 24 कलाकनि जे अंदरि अंदरि हू पंहिंजी रियलिटी ते अची वेंदो आहे। सही ॻाल्हि आहे। तव्हीं कंहिंसां गहरा न आहियो, तव्हांखे ख़बर न हूंदी त कहिड़े क़िस्म जो माण्हू तमामु बहितरीनु आहे। ॻाल्हि तव्हांजे वेझो वेंदो तव्हांखे ख़बर पवंदी त कहिड़े तबियत जो माण्हू सही। आहे। आमतौर ते जॾहिं घर में माण्हू थोरो टाइम ॾींदो आहे, पर 24 कलाक जॾहिं घर में रहे थो न त पोइ उनजी तबियत जे अंदरि जेके केतिरो बि तव्हां ड्रामो कयो, केतिरो बि तव्हां एक्टिंग करे हलो, पर जेका रियलिटी हूंदी आहे सारा थोरी देरि में ख़बर अची वेंदी आहे। तंहिंजे करे इंसान खे मोहतात रहणु घुरिजे, हाँ। पंहिंजे घर बातियुनि सां ख़ुशि अख़लाक़ी सां। ज़रूर ज़रूर बिल्कुल। अच्छा, असांजी ॻाल्हि ॿोल हले पई, असां सां तुबा हाशमी गॾु है। तुबा, कोई अभी हमारे पास 5 मिनट हैं और आप ऐसी कोई नात सुनाए जिसका कुछ एक अंतरा और रास्ता ज़रूर शामिल कर सके, कि प्रोग्राम ब्रेक की तरफ जाएंगे, तो ये भी ज़रा सिलसिला चलता रहे कि नातें भी हों और बातें भी चलती रहें। नेमतें बांटता जिस्म वो ज़ीशान गया, नेमतें बांटता, नेमतें बांटता जिस्म वो ज़ीशान गया, नेमतें बांटता जिस्म वो ज़ीशान गया, साथ ही मुंशी रहमत का कलमदान गया, साथ ही मुंशी रहमत का कलमदान गया, नेमतें बांटता और ले खबर जल्द के गैरों की तरफ ध्यान गया, ले खबर जल्द के गैरों की तरफ ध्यान गया, मेरे मौला मेरे आका, मेरे मौला मेरे आका तेरे कुर्बान गया, नेमतें बांटता जिस्म वो ज़ीशान गया, नेमतें बांटता और दिल है वो दिल, दिल है वो दिल जो तेरी याद से मामूर रहा, दिल है वो दिल जो तेरी याद से मामूर रहा, और सर है वो सर जो तेरे कदमों पे कुर्बान गया, सर है वो सर जो तेरे कदमों पे कुर्बान गया, नेमतें बांटता और आज ले उनकी पनाह, आज ले उनकी पनाह, आज मदद मांग उनसे, आज ले उनकी पनाह, आज मदद मांग उनसे, अरे फिर ना मानेंगे क़यामत में अगर मान गया, फिर
ना मानेंगे, क़यामत में अगर मान गया, नेमतें बांटता जिस सिमत वो ज़ीशान गया, नेमतें बांटता। सुभान अल्लाह, माशाल्लाह भाई, क्या बात है। आपकी आवाज़ तो माशाल्लाह एक दिल को बिल्कुल टच कर जाती है और दिल चाहता है कि सुनते रहें ना, मतलब ऐसा कुछ माहौल बन जाता है। बहुत माशाल्लाह बेहतरीन जी। असां वटि ही नातुनि जो कचहरियुनि जो ॻाल्हि ॿोलियुनि सिलसिलो बि जारी सारी आहे। बरकत रमज़ान में ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां पोइ वरी असां तव्हां सां पंहिंजी स्पेशल ट्रांसमिशन में मिलूं था। जी एक दफ़ो ॿीहर भलीकार सभिनी खे बरकत रमज़ान जी ट्रांसमिशन में यकीनन असां वटि रमज़ान जे हिन भलारे महीने जे सदके ही सिलसिलो जारी आहे। नातूं ॿुधूं था, रौनकूं आहिनि, गॾु गॾु असां वटि हिते जेको सो अफ़्तार ऐं सहर जो जेको माहौल आहे सो ॾाढो तारी आहे। ऐं सभिनी खे माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह रोज़ो आहे ऐं रोज़े में सभु पंहिंजे हाणे घर में हिन वक़्तु हीउ जेको टाइम हूंदो आहे उन में वठि पकड़ हूंदी आहे। जल्दी जल्दी सां जेको आहे सो भई अफ़्तारी जी तयारी करियो, हीउ पचाइणो आहे, हीउ करिणो आहे। कुझु फरमाइशुनि जो सिलसिलो बि घर में हूंदो आहे कि ॿार बचा हूंदा आहिनि, चवंदा हीउ ठाहिणो आहे, कि कोई चवंदो आहे त न मूंखे हीउ पसंदि न आहे, कुझु अॼु स्पेशल हीउ ठाहियो वञे। त हिन सिलसिले टाइम ते असां वटि बि न पंहिंजे सेट ते ॾाढी ज़बरदस्त ख़ुशबू आहे ऐं सरवत सरे माहौल खे जेको आहे सो हिते अॼु यखनी पुलाव की इतनी खुशबू आ रही है, सारे रोज़ेदार बैठे हुए हैं और इतना ये टाइम आप हमारे लिए इतना परेशानी वाला कर देती हैं कि सच्ची बात है। बिल्कुल माजरत चाहती हूँ, लेकिन अगर मैं ये परेशानी नहीं करूँगी तो परेशानी इस वजह से भी नहीं, तो खुश हम भी होंगे ना, तो हमें आप अफ्तार करवाती हैं तो बड़ी टेस्टी सी चीज़ें मिलती हैं मिलने खाने के लिए, तो वो भी अपने साथ ही हैं। और माशाल्लाह ये खुशबू भी है और साथ हमारे साथ एक बहुत बेहतरीन नात ख़्वां जिन्होंने हमें अभी ज्वाइन किया है, शाइस्ता हैदर हमारे साथ है, बड़े अरसे के बाद हमारे पास आई हैं और वेलकम कहते हैं। अस्सलाम वालेकुम जी, आपको रमज़ान की बहुत बहुत मुबारक हो। और पता नहीं इतना अरसा आप अपने फैमिली में घर में गायब थी और आज मेरी तो काफ़ी, जैसे मेरे मिलाद में और पहले मेरे शो में भी काफ़ी इनसे मुलाकातें रही हैं, बातें चलती रहती हैं और हमेशा इनके आवाज़ से लुत्फ़अंदोज़ होते रहें। तो आज भी हम कुछ फरमाइशें करेंगे और साथ ही तूबा तो काफ़ी देर से मेरे साथ है, मेरा साथ निभा रही है और साथ माशाल्लाह आवाज़ बहुत बेहतरीन है तूबा की। तो मैंने एक होता है ना कि एक माहौल तारी कर देती हैं जब शुरू कर देती हैं। तो बहरहाल बातें चलती रहेंगी और शाइस्ता ने हमें ज्वाइन किया, तो शाइस्ता अभी आप हमें क्या सुना रही हैं? मैं आपको सिंधी कलाम सुनाऊंगी। सिंधी कलाम सुना रही है, माशाल्लाह क्या बात है। सिंधी कलाम सुनाऊंगी और सभी सुनने वालों को मेरी तरफ से दिल की गहराइयों से रमज़ान की मुबारकबाद पेश करना चाहूँगी। बहुत मुबारक ये महीना है और इस मुबारक महीने में अल्लाह पाक से ये इल्तिजा है, दुआ है कि अल्लाह पाक इस कोरोना का खात्मा करे। जितने भी लोग बैठे हुए हैं सभी इस पर आमीन कहें तो किसी की आमीन में तो असर होगा और अल्लाह पाक जरूर सुनेगा। मैं तो कहती हूँ कहें ना कहें, लेकिन हर किसी के दिल से इस वक्त आमीन निकलता है जब भी कोई अगर इस वबा के हवाले से तो हम कहते हैं कि चलो जरूर अल्लाह पाक सुनेगा इंशाल्लाह और इस वबा से हमें निजात मिलेगी। आमीन सब आमीन। तो अल्लाह इस मुबारक महीने के सदके से करम करते हैं, बिल्कुल करम करते हैं, सब पर करम करते हैं। सल्ली अला नबीना सल्ली अला मुहम्मद सल्ली अला करीमिना सल्ली अला सल्ली अला शफीना सल्ली अला मुहम्मद सल्ली अला करीमिना सल्ली अला असां मोमिन जो
सहारो नबिया असा मोमिन जो सहारो नबिया मोहम्मद वली शान वारो नबिया मोहम्मद वली शान वारो नबिया असा मोमिन जो सहारो नबिया भला भला रो नबिया भला भला रो नबिया सब खां भला रो असां जो नबिया मोहम्मद वली शान वारो नबिया मोहम्मद वली शान वारो नबिया असा मोमिन जो सहारो नबिया दिनो दर्स दुनिया के हक जो ससाई दिनो दर्स दुनिया के हक जो सदाई भला रो तुड़े नाना नियारो नबिया मोहम्मद वली शान वारो नबिया मोहम्मद वली शान वारो नबिया असा मोमिन जो सहारो नबिया। सुभान माशाल्लाह माशाल्लाह, क्या बात है। शाइस्ता की सिंधी तो बहुत अच्छी हो गई है। मैं तो सिंधी में बात करूँगी आपसे, कर लेंगी ना? हाँ हाँ छो ना ज़रूर। हम जेका सिंधी में ॻाल्हायां शाइस्ता सां, तुंहिंजो बस शाइरी पढ़ण में ऐं ॻाल्हाइण में फ़र्क़ु हाँ हाँ ज़रूर ज़रूर। त इनजे करे माशाल्लाह ॾाढी हमेशह सुठी कोशिशुनि सां जेका बहितरीनु पाकिस्तान जा जेके बि असांजा सुठा सुठा नातख़ आहिनि, जेके बि असांजे हिन इर्द गिर्द कमु कनि था, इन्हनि पंहिंजी महिनत सां पंहिंजो नालो ठाहियो आहे। प्लस वरी जेके असांजो सिंधी नातूं पढ़ंदा आहिनि न, त उन्हनि में पंहिंजे ॾिसो हमेशह अप्रिशिएट इन जे करे कंदी आहियां त पंहिंजी हमारी जो अपनी लैंग्वेज होती है उसको छोड़ के किसी और लैंग्वेज में हमें कुछ भी पढ़ना तो हमारे लिए बड़ा डिफ़िकल्ट होता है, तो लेकिन उसको बासानी पढ़ना मतलब तो फिर बड़ी मुश्किल होती है। तो और इस तरफ हमारे पास तूबा बैठी हैं जिन्होंने अपने आवाज़ से आज मुझे बहुत मुतासिर किया है, तो मैं आज उनको भी रिक्वेस्ट करूँगी तो शाइस्ता के बाद फिर अभी बैक टू बैक आप भी कुछ सुनाएं। और क्योंकि हमारे पास अभी जैसे अफ्तार की तरफ जाएंगे तो शॉर्ट टाइम होगा, तो हम चाहेंगे कि ज़्यादा से ज़्यादा नाते शामिल हों। और भी गेस्ट हैं हमारे पास। जी हाँ, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद वाला अल्लाहुम्मा
सल्ले अला सय्यदना व मौलाना मुहम्मद। अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई, अब मेरी निगाहों में, अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई, के जैसे मेरे सरकार है ऐसा नहीं कोई, जैसे मेरे सरकार है ऐसा नहीं कोई, अब मेरी निगाहों में। और तुम सा तो हंसिया देखा नहीं कोई, अरे ये शान लताफत है कि साया नहीं कोई, ये शान लताफत है कि साया नहीं कोई, कि जैसे मेरे सरकार है। और ऐ ज़र्फ़ नज़र दे मगर देख अदा से, ऐ ज़र्फ़ नज़र देख मगर देख अदब से, ऐ ज़र्फ़ नज़र देख मगर देख अदब से, कि सरकार का जलवा है तमाशा नहीं कोई, सरकार का जलवा है तमाशा नहीं कोई, जैसे मेरे सरकार है। और ये दूर से कहती है अब तक शबे मेरा, ये दूर से कहती है अब तक शबे मेरा, कि दीदार की ताकत हो तो पर्दा नहीं कोई, दीदार की ताकत हो तो पर्दा नहीं कोई, जैसे मेरे सरकार है। और सरकार की रहमत ने मगर खूब नवाजा, कि ये सच है कि खालिद सा निकम्मा नहीं कोई, जैसे मेरे सरकार है ऐसा नहीं कोई, जैसे मेरे सरकार। माशाल्लाह, इसको हम अपनी लैंग्वेज में कहते हैं ना जी, महफिल लूट ली। तो माशाल्लाह क्या बात है, ज़बरदस्त। तो ये तो आका का जिक्र है, जितना करें एक दिल बाग बहार हो जाता है, दिल चाहता है कि जिक्र चलता रहे और इंसान सुनता रहे। तो हम इस काबिल भी नहीं हैं, या रब्बुल आलमीन ने हमें इस मंच में बिठा के या हमारी इस क्या कहते हैं कि इस ड्यूटी के लिए हमें सिलेक्ट कर लिया, तो बड़ी बात हो जाती है। तो हमारे पास हैं 5 मिनट, अगर कोई ऐसे चंद अशार सुनाना चाहें तो आप ज़रूर सुनाएं। विलादत पर
मोहम्मद की विलादत पर ज़मीनों आसमां चमके, जमाले मुस्तफा से मकाम चमके, मोहम्मद की विलादत पर नबी की माँ ने फरमाया, नबी की माँ ने फरमाया, जना है नूर को मैंने मेरी नज़रों ने देखा के, मेरी नज़रों ने देखा के, इसी से तो जहां चमके, मोहम्मद की विलादत पर ज़मीनों आसमां चमके, अली के लाल की बलबला, अली के लाल की बलबला, यही ख्वाहिश थी करबल में, नबी चमके, अली चमके, इमाम चमके, कुरान चमके, मोहम्मद की विलादत पर ज़मीनों जी ज़बरदस्त, क्या बात है। तो हमारी शेफ़ भी यहाँ पे बड़ी रौनक मचा के बैठी हैं, हमारी आवाज़ें भी साथ ही साथ हैं। अजीब बता दें कि आप अपनी रेसिपी कहाँ तक पहुँची है, और इफ्तार का टाइम भी बड़ा करीब आ रहा है। रेसिपी हमारी हम सारे नाश्ता खाएं और बैठेंगे तो हम बोलेंगे अब सर्वर जल्दी करें अब हम सबर नहीं करेंगे। बिल्कुल हमारी रेसिपी डन हो चुकी है और हम प्रेजेंटेशन कर रहे हैं अपनी रेसिपी की। तो ये इस तरह से हमने प्रेजेंटेशन किया है। देखें ये दिल्ली का जो चिकन पुलाव है वो तैयार हो गया है, क्योंकि हम इसके अंदर ज़्यादा ग्रीनरी नहीं डाल सकते कि अगर हमने कुछ बनाया है जी जी। तो वो जिस इलाके का है और उसका जो लुक होना चाहिए तो 100% वैसे ही होना चाहिए। अच्छा। तो हमने प्रेजेंटेशन जो उसके साथ कर दी है ग्लास के अंदर, तो इस तरह से आप भी इसको इस तरह से प्रेजेंट कर सकते हैं कि अगर आप जो पुलाव की प्रेजेंटेशन होती है वो ओनली प्याज के थ्रू होती है। ठीक है जी, प्याज को ब्राउन करके आप पुलाव के ऊपर डालते हैं, इसकी जस्ट यही प्रेजेंटेशन है। इसके अलावा अगर आप ज़्यादा लुक देना चाहते हैं तो आप ग्लास के थ्रू इसको अपनी टेबल को सजा भी किया हुआ है। मुझे वहाँ से देख रही हूँ, मैं वहाँ से देख रही हूँ ऐसे करके क्योंकि हाँ नहीं आपने डिश आउट किया हुआ है ना, थोड़ा खूबसूरत सा लग रहा है। अच्छा तो आपका जब ऑन ईयर जा रहा है तो वो भी मैं देख रही हूँ ना, यहाँ से हर जगह नजर आ जाते हैं। ये इस तरह से ये है, आप दिखा दीजिए। चला मेरी बहुत अच्छा लग रहा है। तो एक आपने उसके जो ग्लास में गार्निशिंग को कुछ ऐसा लुक दिया है, वो भी बड़ा प्यारा सा लग रहा है। जी जी, ये मैंने इसलिए दिया है क्योंकि हम इसके ऊपर नहीं कर सकते ट्रे के ऊपर, तो वो हमारा पुलाव नज़र नहीं आएगा।
सही है। और आपको पता है ना कि हमारे टीम के जितने भी मेंबर्स हैं वो आपकी तारीफ करते हैं, ऑनियर भी कर रहे होते हैं, जो ऑफ उधर बैठे रहे तो जी बिल्कुल, मुझे तो उनकी तारीफ मैं भी मसरूर हो रही हूँ। मैं सबकी बात मिलाती चलूँ, क्योंकि इस तरफ जो एक माहौल चल रहा होता है वो भी एक बड़ा रौनक वाला ही होता है। हम लोग तो यहाँ पे ऑनियर हैं क्योंकि हमारे साथ हमारे मेहमान बैठे हैं, सरवत है सामने देख रहे हैं, और पीछे जो टीम काम कर रही होती है उनकी भी बड़ी यहाँ मुझे संभालना पड़ता है। बिल्कुल मुझे अंदाजा हो रहा है माशाल्लाह से। ज़हीर भाई की बात चल रही है, मैं बता रही हूँ। तो वो भी है। साथ में सब ये है कि जो रमज़ान में एक टीम मेंबर्स आपस में मिलजुल के काम करते हैं, तो इनका एक होता है, सबसे मेन बात होती है कि रमज़ान है, तहम्मुल है, इसमें साथ ही साथ आपका रोज़ा होता है, तो सारी टीम को चलाना सब। लेकिन ऐसे सीरियस माहौल में ना थोड़ा सा इंसान को जो खुश रहने का मौका भी चाहिए होता है, वो ज़हीर हमें बहुत मुझे तो ये लगता है कि वाहिद हमारी पूरी टीम में ज़हीर भाई होते हैं, हाँ ज़हीर जो है हमें फराहम करते हैं खुश रहने का मौका माशाल्लाह से, और उनकी वजह से जो रौनक लगी रहती है हमारे सेट पे माशाल्लाह। अच्छा जी, चलिए थैंक यू सरवत, आपने इतनी बेहतरीन रेसिपी तैयार की है, तो वो भी साथ ही साथ हमने डिस्प्ले भी करके दिखा दी है। और मेरे पास ब्रेक का वक्त हो चुका है, और तूबा को मैं थैंक्स करती चलूँगी। तूबा ने मेरे साथ शुरू से बड़ा साथ दिया है, बहुत थैंक यू सो मच। आप अपना कीमती वक्त निकाल के रमज़ान की इस स्पेशल ट्रांसमिशन में आई, क्योंकि रोज़ा होता है, बड़ा मैनेज करना, टाइम वगैरह मुश्किल होता है। अल्लाह ताला आपको खुश रखे, हमेशा जहाँ भी रहें, और हमेशा मुलाकातें होती रहेंगी इसी रमज़ान में। थैंक यू। और शाइस्ता तो मेरे साथ होंगी, और भी हमारे गेस्ट होंगे, और ब्रेक जो वक्त साढ़े ब्रेक आप वरी सा पंहिंजी स्पेशल ट्रांसमिशन में बरकत रमज़ान में मिलूंगा। जी एक दफ़ा भी भले कार सभी के असांजी स्पेशल ट्रांसमिशन में, ऐं उम्मीद कयां थी त हिन वक़्तु सभिनी घरनि में तमामु घणी जेको आहे सो अफ़्तार जी तयारी हूंदी, ऐं अफ़्तार में जेके जेके रोज़ा था वेठा हूंदा उन्हनि सभिनी रोज़ेदारनि खे हिकिड़ी नंढी रिक्वेस्ट आहे त पंहिंजे दुआउनि में असांखे ज़रूरु यादि रखो, छो जो या रब्बुल आलमीन जेको आहे सो असांजे हिन जेके हालात ऐं जेका कंडीशन हले थी पूरे दुनिया में वर्ल्ड लेवल ते, तव्हां ॾिसो था त लॉकडाउन थियल आहे, ऐं घरनि जे अंदरि महदूद आहियूं, ऐं उन में ई जेका कंडीशन असांजे साम्हूं नज़र अचे थी, असां चऊं था हर पल बस अल्लाह करे दुआ हुजे, ख़ैरु हुजे, ऐं सभिनी जे सिहतयाबी जे लाइ ख़ासि दुआ हुजे त मालिक जेके जेके बीमार आहिनि या रब्बुल आलमीन उन्हनि खे सिहतयाबी ॾे, ऐं जेके जेके असांजे घरनि में मौजूदु आहिनि, जेके रोज़ेदार आहिनि, उन्हनि जे ईमान में मज़ीद जेका असां मज़बूती अचे, ऐं नंढड़ा नंढड़ा ॿार माशाल्लाह ॾाढा क्यूट क्यूट प्यारा सां हूंदा आहिनि, उहे रोज़ा रखंदा आहिनि, ऐं मुंहिंजी नंढी बेबी उहा बि रोज़ा रखे पई, ऐं माशाल्लाह सां चए थी त मां हर रोज़ रोज़ो रखां, मूं चयो तव्हां 7 इयर्स जा आहियो त हुनजे करे एतिरा रोज़ा तव्हांजे मथां बिल्कुलु तासिम आहिनि, ऐं भले थींदो आहे न त हिकिड़ी जेतिरी हिमत हुजे ऐं नंढे ॿार खे ओतिरो ई पंहिंजे हिसाब सां, नंढा नंढा ॿार घरनि में इलाही सारा हूंदा जेके रोज़ा रखंदा हूंदा, ॾाढो इंजॉय कंदा हूंदा अफ़्तार खे, सहर खे, माशाल्लाह घरनि में बि रौनकूं आहिनि, छो जो सबको पंहिंजे घर जे अंदरि वेठो आहे। शाइस्ता मूंसां गॾु आहे, शाइस्ता के काफ़ी देर का सरवत ने बोला था कि सरवत मुझे आपकी फरमाइश मुझे याद है, तो आपने आते ही कहा था कि यार तू कुजा मन कुजा मुझे कोई भी सुना दे, तो मैं सुनना चाह रही हूँ, तो आप मैं पहले एक दूसरा कलाम सुना दूँ? हाँ हाँ ज़रूर, वो मैं आपको बता रही हूँ कि ये भी पेंडिंग में है, तो मैं भी हम दुआया कलाम वो पढ़ लेते हैं और उसमें हम एंड उस पर करेंगे, और अभी क्योंकि वक्त हमारे पास बहुत कम बचा है, अफ्तार का टाइम बहुत करीब करीब है, तो आप अभी कुछ कलाम कोई सा सुना दें। ये दुनिया समंदर है मगर साहिल मदीना है, ये दुनिया समंदर है मगर साहिल मदीना है, हर एक मौजी बला की राह में हाइल मदीना है, ज़माना धूप है और बस एक बस्ती
और बस एक बस्ती में ये दुनिया जल जल के बुझ जाती मगर शामिल मदीना है। ये दुनिया जल जल के बुझ जाती मगर शामिल मदीना है। और मदीने मुसाफिर तुझ पे मेरे जानो दिल कुर्बान। तेरी आँखें बताती हैं तेरी मंजिल मदीना है। ये दुनिया एक समुंदर है मगर साहिल मदीना है। और शरफ मुझको भी हासिल है मोहम्मद की गुलामी का। शरफ मुझको भी हासिल है मोहम्मद की गुलामी का। वो मेरे दिल में रहते हैं मेरा भी दिल मदीना है। वो मेरे दिल में रहते हैं मेरा भी दिल मदीना है। ये दुनिया समुंदर है मगर साहिल मदीना है। माशाल्लाह, क्या बात है, क्या बात है, ज़बरदस्त। भाई इधर मेरी ज़रा नज़र पड़ी तो सरबत जो ना पहले यखनी पुलाव उन्होंने डिस्प्ले किया, अब वो कुछ और भी रेसिपी निकाल के बैठी हुई हैं। आप क्या चाहती हैं? एक तो टाइम बहुत कम बचा है, ऊपर से कभी कभार जो ना रोज़ा जो फील होता है ना, क्या कहते हैं उसको, क्या जी, जी, जैसे कि आप चीज़ें देख रहे होते हैं ना तो बड़ी फीलिंग्स आती हैं इंसान को। उसको बहुत ज़्यादा आपको इंशाल्लाह जल्दी जल्दी से बस अल्लाह ताला ईमान को मजबूत रखे और अफ्तार हो जाए और बंदा ऐसी टेस्टी चीज़ें जब देखता है तो ऐसा होता ये आपका इम्तिहान होता है असल में, बिल्कुल आखिर लम्हा। ये हकीकत है, इसमें कोई शक नहीं है। तो आप ये अभी क्या ओपन करके बैठी हुई हैं? कुछ मुझे स्पेशल रेसिपी लग रही है जो आप मैं थोड़ा सा आलू ट्राई कर रही थी क्योंकि मैं नात भी सुन रही थी तो मैं खड़ा रहना मैंने कहा थोड़ा मुनासिब नहीं। बार बार बीच में शॉर्ट्स जो आ रहे थे उसमें आप गुनगुना भी रही थी माशाल्लाह बड़े मज़े से और बहुत। हाँ, वो मुझे ज़रा अच्छा लगता है कुकिंग करते हुए, अगर नात वगैरह चल रही हो तो मैंने ये आलू रखे हुए थे तो मैंने कहा कि मैं फ्री खड़ी हूँ तो मैं ज़रा सा ये आलू, आपने खट्टे आलू बनाए? ये मैंने खट्टे आलू बना दिए खड़े खड़े के। मैंने कहा चले आज तो रोज़ा जो है आज चटपटे मजे कहेंगे ना इसको, क्या इस तरह से कुछ होता है ना। अच्छा वैसे शाइस्ता भी से पूछते आपको भी बड़ी फरमाइश करते होंगे कि आप रमज़ान में अपने घर के जो फैमिली मेम्बर्स उनकी फरमाइशें पूरी करें?
सबकी अलग अलग ही फरमाइशें होती हैं, तो ज़ाहिर है पूरी भी करनी पड़ती हैं। हाँ जाहिर सी बात है। किसी को मीठा पसंद है, किसी को तीखा पसंद है। हाँ ये तो है ना, ये तीखे वाले इधर बैठे हुए हैं। आप कॉल में ले लेती हूँ। अस्सलाम वालेकुम, कॉल आहे असां वटि। वालेकुम अस्सलाम। जी केरु असां सां गॾु दादा? मां अब्दुलरहमान थो ॻाल्हायां हैदराबाद खां। जी अदाब, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो तव्हां? मां रमज़ान तव्हांखे नात ॿुधाइणु चाहियां थो। जी जी ज़रूरु, बिस्मिल्लाह ॿुधायो। माशाल्लाह। सुभान अल्लाह, सुभान सुभान अल्लाह। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह। माशाल्लाह अब्दुर्रहमान लख थोरा तव्हांजा, ॾाढी सुठी माशाल्लाह तव्हां नात ॿुधाई। अल्लाह तव्हांखे हमेशा ख़ुशि ऐं आबाद रखे। ऐं ये रमज़ान जो रौनकों, ये देखिए ना माशाल्लाह, देखिए हमारे कॉलर जब शामिल होते हैं तो कितनी अच्छी अच्छी नातें सुनाते हैं, कि आवाज़ें भी माशाल्लाह बहुत प्यारी होती हैं। और हर कोई अपनी तरफ से ये कोशिश कर रहा होता है कि मौला मेरी ड्यूटी भी कबूल हो जाए ना, तो वही सिस्टम है। और हमने शाइस्ता को एक फरमाइश की थी कि तू कुजा मन कुजा हमें आज हम आपको सुन के ही छोड़ेंगे। आज जैसे सरवत और मैं पीछे पड़े, वैसे अगर आपका दिल चाह रहा है कुछ और कलाम सुनाने का आप सुना सकती है, हम कल किसी और से हम वैसे ही आपको ज़रूरत है वो भी सुनाएंगे। जी कॉलर भी असां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। जी केरु असां गॾु दादी? शाइना, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु ठाक, तबियत सही तव्हांजी? असां ठीकु आहियूं। ख़ुशि हुजो। छा चवंदव दी? हेलो, पीछे से सवाल पूछ रही जी है। मैं आपस में हाँ छा ॿुधाईंदव दी? असां नात ॿुधायो। एक तो उनको यकीन नहीं आ रहा कि कॉल लग गई है। हाँ लग गई आपकी कॉल। आप बात कर सकती हैं। हाँ हेलो जी जी अदी, हेलो ॿुधायो ॿुधायो नात ॿुधायो। नात ॿुधायो? हाँ ॿुधायो, तव्हां पाण जो मां नात थी ॿुधायां, ॿुधायो कहिड़ी ॿुधायो आप? हस्बी रब्बी सल्लल्लाह माफ़ी कल्बी गैरुल्लाह नूर मोहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह वो जो बिलाले हबशी है सरवरदी का प्यारा है दुनिया की हर आशिक की आँखों का वो तारा है जुल्म हो गए कितने उन पर सीने पे रखा पत्थर फिर भी ज़ुबां पर जारी था ला इलाहा इल्लल्लाह। माशाल्लाह
क्या बात है, क्या बात है। थैंक यू सो मच, महिरबानी अदी। थोड़ा ॿार हूंदा आहिनि, एक्साइटेड हूंदा आहिनि त कॉल लॻे, वरी कॉल लॻण खां पोइ उनखे यकीन न ईंदो आहे त ईअं थी वेंदो आहे। दो चार से बहरहाल, पूछ के उन्हें फिर हाँ, तसल्ली बिल्कुल होगी। ऐसे ही है। अच्छा चलिए जी, मैं आपसे अलविदा चाहती हूँ और हम अपनी पूरी टीम के साथ आपसे जो ना खुदाफिज ले लेते हैं और फिर लास्ट में शाइस्ता हमें दुआ कलाम सुनाएंगी। तो जी हाँ बिल्कुल, वो हमारे पास कलाम भी होगा और साथ में हमारे साथ सरवत भी हैं। तो सरवत तो हमारे साथ बातें कर रही थी। सरवत, हमारी रेसिपी सारी कंप्लीट हो गई, बिल्कुल 100% आपने डिश आउट कर ली माशाल्लाह। बहुत मुझे यहाँ से, जो आज मैं उस तरफ नहीं आई हूँ ना, तो यहाँ से देख देख के खुश हो रही हूँ कि मैं बहुत माशाल्लाह खूबसूरत लग रही है। थैंक यू सो मच। इंशाल्लाह फिर कल हम इंशाल्लाह फिर दोबारा मिलेंगे, फिर वो ये कुछ लेटेस्ट कुछ नई डिश के साथ हम रेसिपीज होंगे। थैंक यू सो मच। और साथ में शाइस्ता, शाइस्ता आप हमें दुआ कलाम सुना रही है। मैं अलविदा ले लेती हूँ क्योंकि फिर जाते जाते अफ्तारी का टाइम हो जाएगा। सब जगह से जिथे वो जो खुश हो, जो आबाद हो, जो मुझे इजाज़त ॾींदा इंशाल्लाह ताला। ज़िंदगी रही सेहत रही, सुभाणे तव्हां सां मुलाक़ात थींदी वरी इन असांजी स्पेशल ट्रांसमिशन में। पंहिंजो खोड़ सारो ख्याल रखिजो, पंहिंजे दुआउनि में असांजी पूरी टीम खे असांखे ज़रूर यादि रखिजो। थैंक यू सो मच शाइस्ता, आपका भी, आप आई, मुझे बहुत अच्छा लगा। और फिर अपने दुआ कलाम से अल्लाह करम कर दे, मौला तू रहम कर दे, अल्लाह करम कर दे, मौला तू रहम कर दे। झोली है मेरी खाली, झोली है मेरी खाली, झोली को मेरी भर दे, अल्लाह करम कर दे, मौला तू रहम कर दे। दरिया में तू है ऐ मौला, लहरों में तू है ऐ मौला, सहरा में तू है ऐ मौला, मौजों में तू है ऐ मौला, ज़ाहिर में तू है ऐ मौला, ज़ाहिर में तू है ऐ मौला, बातिन में तू है ऐ मौला, हर शय में नजर आए तेरी रहमत के पर्दे, अल्लाह करम कर दे, मौला तू रहम कर दे, अल्लाह करम कर दे, मौला तू रहम कर दे। मुजरिम मैं बड़ा हूँ ऐ मौला, बंदा तो तेरा हूँ ऐ मौला, अब माफ खता कर ऐ मौला, मुझे भी अता कर ऐ मौला, करता हूँ दुआएं ऐ मौला, देता हूँ सदाएं ऐ मौला, देता हूँ सदाएं ऐ मौला, मेरी सब खताएं मौला तू दरगुज़र कर दे, अल्लाह करम कर दे, मौला तू रहम कर दे, अल्लाह करम कर दे, मौला तू रहम कर दे। झोली है मेरी खाली, झोली को
अल्लाह करम कर दे, मौला तू रहम कर दे। लब कैसे खोलूं ऐ मौला, क्या तुझसे बोलूं ऐ मौला। अब दर पे बुला ले ऐ मौला, मेरी बिगड़ी बना दे ऐ मौला। अब जलवा दिखा दे ऐ मौला, अब दुखड़े मिटा दे ऐ मौला। सदक़े में मोहम्मद के दामन को मेरे भर दे, अल्लाह करम कर दे, मौला तू रहम कर दे। झोली